बिड़शा मां ख़बर ईंदा हलूं त बिड़शा पुलिस जी नाइंसाफ़ियुनि ख़िलाफ़ ॻोठ गुल सहता जे रहवासियुनि सहता बिरादरी पारां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। लोंग सहता, सदाम कलोड़ो, शौकत सहतो, नईम सहतो ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। SHO बिड़शा हटायो बिड़शा बचायो जा नारा हया विया। उन मौक़े ते लोंग सहतो, शाहज़ेब कलोड़ो, सदाम कलोड़ो, शौकत सहतो, नईम सहतो ऐं ॿियनि एहतिजाज कंदे चयो त असांजे नौजवान 10 क्लास जे स्कूली शागिर्द खे बेगुनाह मंशा जे कूड़ी FIR दाख़िल करे छॾी आहे ऐं मोटरसाइकिल पंहिंजे कब्ज़े में आणे असांजे माण्हुनि खे अजायो हरासा करे रहियो आहे। मंशात पूरे शहर में हलंदड़ आहे। इन जी सरपरस्ती में हर 2 नंबर कम हलंदड़ आहे। हिननि IG सिंध DIG हैदराबाद SSP मटियारी खां मुतालबो कयो आहे त SHO बिड़शा खे फौरी तौर हटायो वञे, मथसि कानूनी कार्रवाई कई वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।